हालानी में सरकारी राशन में नजरअंदाज कंदड़ यूसी चेयरमैन खिलाफ रहवासियन निटण उस में धरणो है। मुख्तियार उन्नड़, गुलाम हुसैन हालेपोटो, मसामात वजीरा ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे लाखा रोड, हालानी लिंक रोड बंद करे छॾी। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त यूसी चेयरमैन असां खां शनाख्ती कार्ड वठी उन्हनि जूं कापियूं कराए राशन लाइ लिस्ट में नाला शामिल कया। जॾहिं राशन विराइण जो टाइम आयो त लिस्ट मां असांजा नाला पीपी अॻवान जे चवण ते कढिया विया ऐं मनपसंद माण्हुनि में राशन विरायो वियो। मां इहो पुछणु चाहींदुसि त इहे लिस्टूं कंहिं मटायूं, उहो माण्हू ज़ाहिर थिए त कंहिं लिस्टूं इहे मटायूं ऐं उन कहिड़े तहत उहे ग़रीबनि जा नाला कटे करे ऐं पंहिंजे मनपसंद माण्हुनि जा नाला उन में जेको आहे सो दाख़िल कयूं। अच्छा यतीमनि खे ग़रीबनि खे ख़र्च न मिले, मदद न मिले त पोइ असां काॾे वञूं। इन करे शामिल थियो आहियां त कुझु दोस्तनि ग़रीब हितां जे मिसकिन माण्हुनि मूंखे घुरायो ऐं चयो त तूं चेयरमैन सां ॻाल्हाए त असांखे राशन ॾे ऐं जेको कल्ह राशन विरायो आहे उन पंहिंजी मर्ज़ी ते विरायो आहे। जेको बि कुल सॼी यूसी में 58 कटा विराया विया आहिनि। बाक़ी ख़बर न आहे त चेयरमैन खाई वियो या केरु कयो। जॾहिं मां उनखे फ़ोन कयो त उन फ़ोन ते मूंखे जेको जवाबु ॾिनो त मुंहिंजी नथी हले ऐं ख़बर न आहे त इहा लिस्ट कंहिं ॾिनी आहे रेंजर्स वारनि खे। एहतिजाज कंदड़नि वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त ॾियाड़ी ते मज़दूरी कंदड़ पोरियतनि खे राशन ॾेई फाका कशी खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।